बिल्कुल पान हिन वक्त कोटड़ी साइड जे खुदा जी बस्ती वाले इलाके में मौजूद आहियां। ॿुधाईंदो हलां त कोटड़ी साइड में बदमनी जी बाहि जेको आहे सो उहा बरक़रार आहे। हिन वक्त पाण कोटड़ी साइड खुदा जी बस्ती वाले इलाके में मौजूद आहियूं। ही पोयां दुकान उरूज ऐं मोबाइलनि जो ऐं ही जेको आहे ॿारनि जी पंहिंजी रोज़ी बि करे थो, ऐं जेको आहे वीसी बि रखे थो। जंहिं मां ॿुधाए पियो न त राति नामालूम चोरनि पारां दीवार जेकी आहे उहा सरिया तोड़े ऐं अंदरि दाख़िल थी 7 लख रुपया ऐं 85,000 कुझु पैसा जेके आहिनि सो हिननि जे पंहिंजे दुकान जी जेकी कैश रक़म हुई, ॿियो कुझु ज़रूरी सामान जेको आहे सो उहे चोर पारां ॿुहारे फरार थियण में कामयाब थिया आहिनि। हिन वक़्तु कोटड़ी साइड जी पुलिस जेको आहे पहुची पंहिंजी इन्वेस्टिगेशन करे थी। वधीक पाण संदसि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ज़ुल्फ़िकार, छा मामिलो थियो आहे, कीअं चोर अंदरि दाख़िल थिया? तकरीबन 10 बजे रात जो असां दुकान बंदि करे विया आहियूं। 10 बजे खां पोइ असां घर हलिया विया आहियूं सारा दुनियादारी आहे। पोइ सभु आराम में सुबुह जो मूंखे फ़ोन आई आहे 7 बजे खां अॻु में मूंखे चई भाई तुंहिंजो दुकानु टुटल आहे। जेॾीमहिल जाइ वारदात ते पहुतासीं, शटर खोलियोसीं, उन में असांजी कैश हुई। मूंखे वीसियुनि जा पैसा हूंदा आहिनि 7 लख रुपया। उहा पठाण आहे परियां, उनखे ॾियणा आहिनि मूंखे 7 लख रुपया। 16 तारीख़ ते वीसी मुंहिंजी पूरी थी आहे ऐं ॿी मुंहिंजी मालियत आहे 85,000 तकरीबन कैश मुंहिंजी पंहिंजी दुकानदारी जी जेका रोज़ी आहे मुंहिंजी बचनि जी उहा। उन खां पोइ इहा दीवार टोड़ी अथनि सॼी। पुलिस ॾे विया आहियूं, पुलिस खे ॿुधाया आहियूं, चौकीदारनि खे बि ॿुधायोसीं, उन्हनि खे बि वठी आया आहियूं। ॿिया दोस्त पाड़े वारा सभु असां सां गॾु थिया आहिनि। उन खां 8 महीना पहिरियां बि मुंहिंजी कैश 85,000 जी मोबाइल सैमसंग जी ऐं 86,000 कैश मुंहिंजो, उहो बि मुंहिंजो वेला FR बि थियल आहे, NC बि थियल आहे, SP ऑफिस तक उहे पहुतल आहिनि। मां भॼी मां थकी पियसि, नेठि चुप करे वेही रहियसि, ॿियो छा कंदसि। हिन महिल सां जेको मूंसां जेके एॾो ज़ुल्म थियो आहे, ज़ाहिर आहे मां हीअ 7 लख न 7 रुपया कोन्हनि जेके मां पूरा करे सघंदसि। इहा मालियत मुंहिंजो ॾाढो नुक़सानु थियो आहे। SP खे इन्हनि खे अपील आहे मुंहिंजी त मूंखे जल्द में जल्द मुंहिंजो नुक़सानु जेको आहे न उहो पूरो करे ॾियनि। पूरे कोटड़ी में वॾे टाइम खां वठी लाक़ानूनियत जो राज आहे ऐं हितां जी इंतिज़ामिया सिर्फ़ु नाले मात्र जेका असांखे नज़र पई अचे। जीअं अधे ॻाल्हि करे चुको त मुंहिंजी पहिरियां बि हिकिड़ी फुर थी जेका चोरी थी ऐं उहा चोरी उन जी FIR बि थियल आहे। उन बावजूदि उहे चोर हींअर ताईं ज़ाहिर न थी सघिया। उन खां अलावा तव्हांखे यादि हूंदो खुदा जी बस्ती 1 नंबर ते हिकिड़ो टीचर हुयो, उन जी चोरी थी, उन जा सोना ज़ेवर चोरी थिया सरेआम। माना उन जे घर में घिड़िया, उन्हनि खे यरगमाल ठाहियूं हथियारनि जे ज़ोर ते। छा हे राउती कचो आहे, छा हे हिते को कानूनी इदारा मौजूदु न आहिनि? असां सम्झूं था इहा इंतिज़ामिया जी नाअहली आहे ऐं उन नाअहली जो चिटो सबूत आहे। ख़ासि तौर ते असां SSP साहिब खे इहो मुतालबो कंदासीं जेके हिते सालनि खां ताइनात थियल SHOs आहिनि ऐं जेके ऑफिसर आहिनि उन्हनि ते नज़रसानी कयो ऐं हे जेके चोरियूं थियनि थियूं उन्हनि ते पाण मुराद नोटिस वठो त तव्हांजी इहा ज़िमेदारी आहे थिए थी असांजी जानो माल जी हिफ़ाज़त करणु। तव्हां असांजे टैक्स मां पघारूं खणो था, महिरबानी करे असांजे माण्हुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो, हितां जे कारोबारी माण्हुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो। न त ॿी सूरत में हे जेके बि कारोबारी माण्हू आहिनि जेको हिननि जो अॻिते जो लाहे अमल हूंदो, सिंधी यूनाइटेड पार्टी तालुके कोटड़ी तरफ़ां असां हिननि सां शाना बशाना गॾु हूंदासीं। जेको बि हिननि जो लाहे अमल हूंदो सोचदो पुलिस जी नाअहली आहे, हू पंहिंजी जेके ऐबनि खे लिकाइण जे लाइ आवाम जे मथां इल्ज़ाम था हणनि त बाबा आवाम असांजी साथ कोन थी ॾिए, असीं चोरनि खे गिरफ़्तार कंदासीं, तव्हांजो ताउन असां सां न आहे। सही, तव्हां सभिनी खां पहिरियां मंशात फ़रोशन खां वांदा त थियो, अॻिते आवाम ॾे तव्हां ध्यानु कंदव त कमु थींदो न। हीउ ज़ुल्फ़िकार बबर हिकिड़ो पुरित हिकिड़ो दुकानदार माण्हू आहे। असीं सम्झूं था त हीअ चोरी थी न आहे, हीअ कराई वई आहे हथनि सां। इन जी मुकमल तौर ते इंक्वायरी करी वञे, SHO साइट उनखे मुलविस कराए ॾिनो वञे, ASI खुदा जी बस्ती उनखे मुलविस कराए ॾिनो वञे, SSP DIG इन शइ जो नोटिस वठे त 8 बजे दुकान खुलियो आहे, 7:30 बजे अञा ताईं असांजो ASI ते लड़ी अची करे जाइ वारदात ॾिसणु पसंदि न कई। असीं एहतिजाजनि सां गॾु घणो कुझु करे सघूं था। SSP साहिबु तव्हां इन शइ जो नोटिस वठो, असीं कारोबारी माण्हू आहियूं, असांखे तहफ़ुज़ ॾियो ऐं ज़ुल्फ़िकार बबर जी जेका चोरी थियल आहे उनखे रिकवर करे ॾियो। मुतासिर ज़ुल्फ़िकार बबर जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं। संदनि जो चवणु हो त मुंहिंजी जेको आहे सो हितां चोर राति जे पेट में अची दुकान अंदरि दाख़िल थी लखे रुपए जो धाड़ो हणी फरार थी विया आहिनि। ॿिए पासे तव्हां सियासी माण्हुनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। संदनि जो चवणु हो त नौजवान सां इंसाफ़ करे ऐं जेको आहे सो बेचैनी ख़तमु कई वञे, न त एहतिजाजनि जा जेको सो दायरा उहे वसी कया वेंदा। कैमरामैन दिलबर मीर सां गॾु बासित मलाह, सिंध वॉइस न्यूज़, जामशोरो।